इतवा के अहम ख़बर का आगाह कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो अॼु पहिरियों इजलास थी रहियो आहे। इजलास में मुआशी इक़्तिसादी सूरतहाल, तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म के ब्रीफिंग ॾिनी पई वञे। इजलास में मुल्क की सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर विचार कयो पियो वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो अॼु पहिरियों इजलास थी रहियो आहे। इजलास में मुआशी इक़्तिसादी सूरतहाल, तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म के ब्रीफिंग ॾिनी पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ी जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां आगाह कजो। बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत में वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास थे पियो। वफ़ाक़ी काबीना उनके सलाहकार इजलास में शरीक आहिनि। इजलास में मुल्क की जेका मुआशी सूरत हाल है, तवानाई जूं ज़रूरतूं आहिनि ऐं मुख़्तसर मुद्दती जेको प्लान ज़ेर गौर आंदो पियो वञे या मुतारिफ़ कराइण ते गौर विचार कयो पियो वञे। इन हवाले सां वफ़ाक़ी काबीना के ब्रीफिंग अॼु ॾिनी वेंदी। नाणे वज़ारत तरफ़ां ब्रीफिंग हूंदी, ॾिनी पई वञे। एनर्जी वारी वज़ारत तरफ़ां ब्रीफिंग पई ॾिनी वञे ऐं उन सां गॾोगॾु जेके बि कानून साज़ी ईंदड़ वक़्त में करणी आहे, इन हवाले सां काबीना जे इजलास में अॼु गौर कयो पियो वञे ऐं इन हवाले सां जेके बि पॉलिसियूं तय थींदियूं उन बाबति मीडिया में क़ौम के आगाही दी वेंदी। ज़रिया ॿुधाइनि था त हुकूमत की इहा कोशिश आहे त जेके भी मुआशी मसइला आहिनि, महांगाई जा मसइला आहिनि ऐं जेका तवानाई जी ज़रूरतूं उन हवाले सां हिकु मुख़्तसर मुद्दती प्लान या 100 ॾींहंनि जो प्लान मुतारिफ़ कराइजे त जीअं आवाम खे कुझु रिलीफ ॾेई सघिजे ऐं आइंदे जे हवाले सां बि हुकूमती जेका पॉलिसी आहे उहा उनखे उन बाबति क़ौम खे आगाह करे सघिजे। जी ठीक है कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।